नाज़रीन हिते ब्रेकिंग न्यूज़ शेयर कंदासीं। सूबाई वज़ीर शर्जील मेमण पारां मटियारी पहुची छंड मोरी जो दौरो कयो वियो आहे। क़ौमी शाहरा ते छंडण मोरी जो पाणी ओवरफ्लो थियण खां पोइ सूबाई वज़ीर इतलात शर्जील मेमण छंडण मोरी ते पहुची वियो आहे। सूबाई वज़ीर शर्जील मेमण छंडण मोरी जो दौरो करे जाइज़ो वरितो आहे। डिप्टी कमिश्नर मटियारी मोहम्मद अदनान रशीद छंडण मोरी जी सूरतहाल बाबति पिणु आगाही ॾिनी आहे। छंडण मोरी खां सूबाई वज़ीर 10 मोरी तरफ़ जाइज़ो वरितो आहे। अव्हांखे आगाह कंदा हलूं पिया। इतलात खाते जो सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण पारां मटियारी पहुची छंडण मोरी जो दौरो कयो वियो आहे। क़ौमी शाहरा ते छंडण मोरी जो पाणी ओवरफ्लो थियण खां पोइ सूबाई वज़ीर इतलात शर्जील इनाम मेमण छंडण मोरी ते पहुची वियो आहे। अव्हांखे आगाह कंदा हलूं पिया। सूबाई वज़ीर शर्जील मेमण छंडण मोरी जो दौरो करे जाइज़ो वरितो आहे। डिप्टी कमिश्नर मटियारी मोहम्मद अदनान रशीद छंडण मोरी जे सूरतहाल बाबति आगाही ॾिनी आहे। ब्रेकिंग न्यूज़ अमल सां शेयर कयूं पिया। नाज़रीन सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण मटियारी पहुची वियो आहे। छंडण मोरी जो दौरो कयो वियो आहे। क़ौमी शाहरा ते छंडण मोरी जो पाणी ओवरफ्लो थियण खां पोइ सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण छंडण मोरी ते पहुची वियो आहे। सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण छंडण मोरी जो दौरो करे जाइज़ो वरितो आहे। डिप्टी कमिश्नर मटियारी मोहम्मद अदनान रशीद छंडण मोरी जे सूरतहाल बाबति आगाही ॾिनी आहे।